ख़बर शामिल कयूं पिया सेवण खां। सूफियानी रूहानी जमायत अंजुमन गिलामान कलंदर वेलफेयर जे ग्रुप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह पारां माहवार 21वीं महफ़िल कसरत दुरूद पाक SOP तहत मुनक़िद कई वई, जंहिंमें 7 करोड़ 18 लख दुरूद पाक, 7 ख़तमुल क़ुरान ऐं 7 दलाइल ख़ैरात जी इज्तिमाई दुआ। सूफियानी रूहानी जमायत अंजुमन गिलामान कलंदर वेलफेयर जे सरवान साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी जिन फरमाई, जंहिंमें सेवण समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। जग मशहूर नात ख़्वान शाहनवाज़ थईम महफ़िल में नात ख़्वानी करे महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झूमाए छॾियो। महफ़िल खे ख़िताब कंदे सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी चयो त अंजुमन गिलामान कलंदर वेलफेयर जो पैगाम ॾेह तोड़े परॾे ई तेज़ीअ सां फैलिजी रहियो आहे ऐं असीं ही मोहबतुनि भरियो पैगाम दुनिया जे कुंड कुर्श ताईं पहुचाइण लाइ हर वक़्तु कोशान आहियूं। असांजी अंजुमन जो हर हिकु कारकुन पंहिंजी ॾिनल ड्यूटीअ खे बख़ूबी अंजाम ॾेई रहियो आहे। ही 21वीं जी महफ़िल बि हिकु दरसगाह आहे जितां खां उन पैगाम खे आम करण जी सिख्या ॾिनी वञे थी। आख़िर में आयल सभिनी दोस्तनि खे लंगर करायो वियो, जॾहिं त हिन प्रोग्राम जा तमामु इंतज़ाम अंजुमन गिलामान कलंदर वेलफेयर ग्रुप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह अलैह जे दोस्तनि संभालिया।